أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين يكفرون بآيات الله ويقتلون النبيين بغير حق ويقتلون الذين يأمرون بالقسط من الناس فبشرهم بعذاب أليم أولئك الذين حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وما لهم من ناصرين ألم تر إلى الذين أوتوا نصيبا من الكتاب يدعون إلى كتاب الله ليحكم بينهم ثم يتولى فريق منهم وهم معرضون ذلك بأنهم قالوا لن تمسنا النار إلا أياما معدودات وغرهم في دينهم ما كانوا يفترون فكيف إذا جمعناهم ليوم لا ريب فيه ووفيت كل نفس ما كسبت وهم لا يظلمون قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب صدق الله العظيم। बेशक जेके माण्हू कुफुर कनि था अल्लाह जे आयतुनि जो ऐं क़त्ल कनि था नबियनि खे नाहक ऐं क़त्ल कनि था उन्हनि माण्हुनि खे जेके हुकुम कनि था इंसाफ़ जो माण्हुनि मंझां पोइ ख़बर ॾे तूं इन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी। इहे उहे माण्हू आहिनि जो ख़तम थी विया चट थी विया अमल इन्हनि जा दुनिया में आख़िरत में ऐं न हूंदो इन्हनि जे लाइ कोई बि मददगार। छा न ॾिठो तूं उन्हनि माण्हुनि जे तरफ़ जो ॾिना विया हिस्सो किताब खां दावत ॾिना वञनि था सॾिया वञनि था अल्लाह जे किताब जे तरफ़ हिन लाइ फ़ैसिलो करे इन्हनि जे दरमियान पोइ फिरी वई हिकिड़ी जमात हिकिड़ो टोलो इन्हनि मां हालांकि इहे मोह मोड़ींदड़ हुया। इहो हिन करे जो बेशक इन्हनि चयो त हरगिज़ न पहुचंदी असांखे बाह मगर चंद ॻणियल ॾींहं ऐं धोखे में विधो इन्हनि खे इन्हनि जे दीन में उहो जेको कुझु घड़ींदा हुया ठाहींदा हुया पोइ कीअं हूंदो जरा गॾु कंदासीं असां इन्हनि खे अहिड़े ॾींहं जे लाइ जो नाहे शक इन्ही में ऐं पूरो करे ॾिनो वेंदो हर हिकिड़ो नफ़्स हर उन शइ खे जो कमायई हालांकि ये ज़ुल्म न कया वेंदा। चओ ते मुंहिंजा अल्लाह बादशाही जा बादशाह ॾे थो बादशाही जंहिंखे चाहे ऐं खसे थो बादशाही जंहिंखां चाहे ऐं इज़त ॾे थो जंहिंखे चाहे ज़लील करे थो जंहिंखे चाहे तुंहिंजे हथ में आहे भलाई बेशक तूं हर शइ ते कुदरत रखंदड़ आहीं। दाख़िल करे थो रात खे ॾींहं में ऐं दाख़िल करे थो ॾींहं खे रात में ऐं कढे थो ज़िंदा खे मुर्दा खां मुअल खां ऐं कढे थो मुअल खे मुर्दा खे ज़िंदा खां रिज़्क़ ॾे थो जंहिंखे चाहे बिना हिसाब किताब जे। सूरह आल इमरान उन जो 3 रुकू 3 सिपारे जो 11 रुकू आयत नंबर 20 खां आयत नंबर 27 ताईं तिलावत तर्जुमो कयोसीं।
इन आयात जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे। पहिरिन आयतुनि में अल्लाह ताला फरमायो त अल्लाह जे आयतुनि जो इहे माण्हू इनकार कंदा हुआ, नबियनि खे क़त्ल कंदा हुआ, जेको इन्हनि खे चङाई जो हुकुम कंदा हो उनखे क़त्ल कंदा हुआ। इन्हनि माण्हुनि जा दुनिया में भी अमल ख़त्म आहिनि त आख़िरत में भी अमल ख़त्म आहिनि। इन्हनि जे लाइ कोई भी मददगार न हूंदो। ऐं इन्हनि खे जॾहिं चइबो हो अल्लाह जे किताब जे तरफ़ अची फ़ैसिलो करायो, पोइ इन्हनि जो नज़रियो इहो हो त असांखे चंद ॾींहं बाहि जहन्नम जी साड़ींदी, पोइ असांखे कुझु कोन थींदो। अहले किताब नसारा ऐं यहूदी ॿिन्हिनि खे शामिल आहे। इन आयात में यहूदियुनि जा बाज़ अहवाल बयान कया विया आहिनि। रूहुल मआनी में बरिवायत इब्न अबी हातिम इन आयत जे तफ़सीर में ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मरवी आहे त बनी इसराइलिन 43 नबियनि खे हिकिड़े वक़्त में क़त्ल कयो। हिकिड़े वक़्त में 43 नबियनि खे। ऐं अल्लाह ताला उन्हनि जे नसीहत जे लाइ वरी 170 बुज़ुर्ग बिहारिया त उन ॾींहं ते उन्हनि 170 बुज़ुर्गनि खे ई उन्हनि शहीद करे छॾियो। माना जेके उन्हनि खे झलनि पिया त अंबिया सां तव्हां नाहक उन्हनि खे शहीद छो था कयो। जिन माण्हुनि उन्हनि खे रोकियो ऐं उन्हनि खे इंसाफ़ जो कलमो चयो, 170 अहिड़नि नेक साले माण्हुनि खे हिकिड़े ॾींहं में ई शहीद करे छॾियो। अॻी जेका आयत आहे कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा, इन आयत जो शान नुज़ूल जंग बदर ऐं उहद में मुशरिकीन मक्का जी मुसलसल शिकस्त ऐं मुसलमाननि जे ख़िलाफ़ हर जिद्दोजहद में नाकामी सां गॾु मुसलमाननि जी मुसलसल तरक़ी ऐं इस्लाम जी हर ॾींहुं इशाअत कुरैश मक्का ऐं तमामु ग़ैर मुस्लिमनि खे परेशान करे छॾियो हो, जंहिंजे करे उहो पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु थी विया, जंहिंजे नतीजे में उन्हनि समूरनि हिकिड़ो महाज़ मुसलमाननि जे ख़िलाफ़ु मुतहिद कयो। समूरनि मिली करे मदीना ते हिकु दफ़ो हमले करण ऐं फ़ैसिला कुन जंग करण जो इतिहाद कयो ऐं उन्हनि जो बेपनाह लश्कर इस्लाम ऐं मुसलमाननि खे दुनिया खां मिटाइण जे लाइ अज़म करे मदीना ते चढ़ी आयो, जंहिं खे क़ुरान शरीफ़ ग़ज़वा अहज़ाब ऐं तारीख़ में ग़ज़वा खंदक चयो वेंदो आहे। उनमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे मशवरे सां तय फरमायो त गनीम जे रस्ते सां मदीने खां ॿाहिरि निकिरी करे खंदक माना खाही खोटिरियूं था। खाही खोटण जे लाइ मुजाहिदीन इस्लाम सहाबा कराम के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कम हवाले कयो। 40 हथ ड्रेग में खंदक 10 सहाबी सगोरनि जे कम हवाले हुयो। 10 सहाबा जो जथो 40 हथ ड्रेग में इहा खाही उन्हनि जे हवाले हुयो त 10 माण्हू इन खे खोटींदा वञनि। इहा खंदक कई मैल लंबी ऐं गहरी हुई, वेकरी हुई, जंहिंखे गनीम अबूर पार न पिया करे सघनि। इन खोटाई जे तकमील जल्द खां जल्द करणी हुई। इन जे लाइ जान निसार सहाबा कराम वॾी महिनत सां उन में मशगूल हुया। क़ज़ाए हाजत ऐं खाइण वग़ैरह जी ज़रूरियात जे लाइ बि इतऊं उन्हनि खे हटणु वॾो मुश्किल हो। क़ज़ा हाजत करणु वञनि, खाधो खाइण वञनि, एतिरी बि फ़ुर्सत न हुयनि जो इन कम खे छॾे करे पंहिंजे इन ज़रूरियात ऐं खाधे पीते या क़ज़ा हाजत जे लाइ वञनि। मुसलसल बुख ते रही करे इहो कमु पूरो कयूं ऐं इहो उन्हनि जो ईमान जी ताक़त हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े फ़र्दी हैसियत सां पाण इन खाही में शरीक हुया। इत्तिफ़ाक़ सां इन खाही में हिकिड़ो पत्थर वॾी चट्टान ज़ाहिर थी। जिन सहाबा जे हिस्से में इहा वॾो टुकड़ो पत्थर जो आयो हो पंहिंजी ताक़त सरफ़ करे आजिज़ थी विया। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला खे साईं जन जे ख़िदमत में मोकिलियूं
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मशवरो तलब कयोसीं छा हुकुम आहे। पाण सल्लल्लाहु उन वक़्तु मौक़े ते तशरीफ़ फरमा थिया ऐं चंजूर खणी करे पंहिंजे हथ मुबारक सां हिकिड़ो धक हयूं जो ओहो पत्थर टुकड़ा थियो ऐं उन मां हिकिड़ी बाहि जो शोलो उथियो जेको परे ताईं उन जी रोशनी फैलिजी वई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मूंखे इन रोशनी मां हीरा मुल्क फ़ारिस जा महलात ऐं इमारात ॾेखारी वियूं। पोइ साईं जन ॿियो धक हयो इन पत्थर ते, वरी बाहि जो शोलो निकितो। फरमायूं त इन जी रोशनी मां मूंखे रूम जा सुर्ख महल ऐं इमारात ॾेखारी वियूं। साईं जन टियों धक हयो, रोशनी निकिती। फरमायूं त मूंखे सनाए यमन जे अज़ीम महलात ॾेखारिया विया ऐं फरमायूं मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां थो जो मूंखे जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम ख़बर ॾिनी आहे त मुंहिंजी उम्मत इन्हनि तमामु मुल्कनि ते ग़ालिब ईंदी ऐं मुस्लमाननि खे फतूहात थींदियूं। साईं जन खाई में पत्थर खे 3 धक हया, उन मां रोशनी निकिती। साईं जन पेशन गोई इरशाद फरमाई। मुनाफ़िकीन मदीना जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी उन्हनि इस्तेहज़ा मज़ाक जो मौक़ो उन्हनि खे हथु अची वियो ऐं मुस्लमाननि ते मज़ाक करणु लॻा। चयूं त जेको पंहिंजे दुश्मन जे मुक़ाबले खां एॾा डिॼनि था जो खाही खोटण में मशगूल आहिनि ऐं एॾा बेहोश आहिनि जो उन्हनि खे पंहिंजे ज़रूरियात ऐं खाधे पीते जी ख़बर कोन थी पए, इहे वरी रूम ऐं फ़ारिस ऐं इन्हनि शहरनि खे फ़तह कंदा। पोइ अल्लाह ताला हीअ आयत नाज़िल फरमाई, कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। ए मुंहिंजा अल्लाह, बादशाही जो बादशाह तूं, जंहिंखे वणई बादशाही ॾे, जंहिंखे वणई बादशाही खसे छॾे, जंहिंखे वणई इज़त अता करे, जंहिंखे वणई ज़लील करे छॾे। इहे आयतूं अल्लाह ताला नाज़िल फरमायूं। पोइ अल्लाह ताला इन में हिकिड़े क़िस्म जी मुनाजात ऐं दुआ बि आहे। क़ौमुनि जो उरूज ऐं ज़वाल, मुल्कनि जा इनक़िलाब में अल्लाह ताला जी कुदरत कामिला हूंदी आहे। असांजा सिर्फ़ु असबाब ते नज़र हूंदी आहे, पर हक़ीक़त में सभु कुझु ख़ालिक़ काइनात जी कुदरत जो इहो करिश्मो हूंदो आहे। फ़ारिस ऐं रूम जी फतूहात जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोयूं थियूं ऐं इन्हनि क़ौमुनि जो ज़वाल थियो, उम्मत मुस्लिमा खे फतूहात थियूं। साईं जन जूं इहे जेके आहिनि पेशन गोयूं सचियूं थियूं ऐं इहे मुनाफ़िक चवनि पिया त हे ग़रीब, हे फ़क़ीर, हे तख़्त ऐं ताज जा मालिक थींदा, हे बादशाह थींदा, हे हुकूमत ऐं हुकूमतूं कंदा। पोइ अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां करे ॾेखारियो, छो त बियदिकल ख़ैर, सभु कुझु अल्लाह ताला जे हथ में आहे। उन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला पंहिंजे कुदरत खे बयानु फरमायो, तूलिजुल लैल फिन नहारी व तूलिजुन नहार फिल लैल। ख़ालिक़ काइनात उहा क़ादिर मुतलक़ ज़ात आहे जेको राति खे ॾींहं में ऐं ॾींहं खे राति में, इन जा मुख़्तलिफ़ आहिनि त कॾहिं ॾींहुं नंढो राति वॾी, कॾहिं राति जेको आहे वॾी ॾींहुं नंढो, कॾहिं गर्मी कॾहिं सर्दी, कॾहिं राति में ऊंदाही कॾहिं रोशनी। राति त साॻी आहे पर चांडोकी रातिनि में रोशनी हूंदी आहे, वरी राति त साॻी आहे चांडोकी खां पोइ उन में ऊंदाह आहे। राति त साॻी आहे, गर्मी जे मौसम में उहा डिघी, वरी सर्दी जे मौसम में उनजो ॿियो मेयार। अल्लाह ताला फरमाया मुंहिंजी कुदरत आहे जो इन चंड ते, सिज ते, इन्हनि जे हरकात ते, टाइम जे घटिजण में, वधण में, सयारनि में, समूरनि में मुंहिंजी कुदरत कामिल आहे। आलम अनासिर ऐं दुनिया जूं बाक़ी ताक़तूं इहे सभु ख़ुदा जे हुकुम जूं मुहताज आहिनि। उन खां पोइ अल्लाह ताला बयानु फरमायो, तुख़रिजुल हय्य मिनल मय्यित व तुख़रिजुल मय्यित मिनल हय्य। अल्लाह साईं ज़िंदा खे मुअल खां ऐं मुअल खे ज़िंदा खां कढे थो। जीअं आने मां बचो थो निकिरे, आनो इहो जेको आहे मुर्दो आहे, इन मां जेको बचो निकिरे थो उहो ज़िंदा आहे। मुर्दे मां ज़िंदा कढणु, या नुतफ़े मां इंसान, नुतफ़ो मुर्दा आहे, इंसान ज़िंदा आहे। या दाणे मां वण खे हिकिड़ो दाणो या ॿिज फिटो थो करे अचूं त उहो हिकिड़ो आहे, वण थी थो वञे त उन में मेवा था पैदा थियनि। या अल्लाह जी। ऐं वरी ॿियो अल्लाह सी फरमाए तुख़रिजुल मय्यित मिनल हय्य, मुर्दे खे ज़िंदा मां कढे थो। जीअं जानवर खे आने मां,
जानवर ज़िंदा आने मुर्दा मां निकिरे थो, इंसान मां नुत्फ़ो, इंसान ज़िंदा इन मां मुर्दो वरी नुत्फ़ा थो निकिरे, नुत्फ़ो उनखे कोन्हे का। या दरख़्त मां मेवो, जीअं वरी वण सुकल आहे थोड़ा आहे उन मां मेवा निकिरनि था, ऐं दाणो ख़ुश्क आहे उन मां पोख पैदा थिए थी। ऐं इन जो ॿियो मफ़हूम बि मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे, ज़िंदा ऐं मुर्दा जो आम मफ़हूम ही बि आहे, आलिम ऐं जाहिल, कामिल ऐं नाक़िस, मोमिन ऐं काफ़िर सभ खे शामिल आहे। जंहिंमां अल्लाह ताला जी कुदरत कामिल आहे, उनजे तसरुफ़ात तमामु आलम अरवाह ऐं रूहानियत ते वाज़िह थी वञनि था। उहो जॾहिं चाहे त काफ़िर मां मोमिन, जाहिल मां आलिम पैदा करे, जॾहिं चाहे त मोमिन मां काफ़िर, आलिम मां जाहिल पैदा करे। जीअं आज़र जे घर में ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम के पैदा कई, उहो काफ़िर हुयो। इब्राहिम ख़लीलुल्लाह अल्लाह जो नबी हुयो। नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, उनजे पुट में उनजे घर में उनजो पुटु काफ़िर थी वियो। आलिम जी औलाद मां जाहिल थी वञनि, आलिमनि जी खोड़ पोइ ते औलाद आलिम ई कोन थी थिए, दुनियादारी में दुनिया में हलिया विया, जाहिल रहिजी विया, ऐं जाहिलनि जी औलाद आलिम बणिजी वञे, दीन जे तरफ़ अची वञे। इहो अल्लाह ताला जी पंहिंजी कुदरत आहे। व तर्ज़ुक़ु मन तशाउ बग़ैर हिसाब, जंहिंखे चाहे थो त रिज़्क़ बिना हिसाब किताब जे अता फ़रमाए थो, जंहिंखे कोई मख़लूक मालूम बि नथी करे सघे। अगरचे ख़ालिक जे इल्म में ज़रो ज़रो लिखियलु आहे, एॾो रिज़्क़ ॾेसि थो जो मख़लूक जे इल्म में बि कोन्हे को, बिना हिसाब किताब जे, बिना असबाब जे। ऐं इन आयत कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क जी फ़ज़ीलत इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे सनद सां इन जॻह ते हिकिड़ी हदीस नक़ुल फ़रमाई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, अल्लाह ताला जो फ़रमान आहे, जेको माण्हू हर निमाज़ खां पोइ सूरह फ़ातिहा ऐं आयतल कुर्सी, आल इमरान जूं 2 आयतूं ऐं हिकु आयत शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हू आख़िर ताईं, ऐं ॿी आयत कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क खां बग़ैर हिसाब ताईं हर निमाज़ खां पोइ पढ़ंदो त मां उन जो ठिकाणो जन्नत में ठाहींदुमि। हदीस में अचे थो, अल्लाह ताला ई ऐं उनखे पंहिंजे हज़ीरतुल क़ुदस में जॻह ॾींदुमि। हज़ीरतुल क़ुदस माना ख़ासि हिकिड़ो मक़ाम आहे, उते उनखे जॻह अता फ़रमाईंदुमि, ऐं हर रोज़ उन जे तरफ़ 70 दफ़ा नज़र रहमत फ़रमाईंदुमि। अल्लाह साईं हर रोज़ जेको इहे पढ़ंदो 70 दफ़ा नज़र रहमत अहिड़े बाने ॾे फ़रमाईंदो, ऐं उन जूं 70 ज़रूरतूं पूरियूं कंदुमि रोज़ानो। ऐं हर हासिद ऐं दुश्मन खां पनाह ॾींदोमांसि, साड़ीले जे साड़ खां ऐं दुश्मन जे दुश्मनीअ खां, जेको इन्हनि जे पढ़ण सां इंशा अल्लाह ताला साड़ीलो ऐं दुश्मन ते कॾहिं बि ग़ालिब न थींदो। आख़िरी इन रुकू जी 1-2 आयतूं छॾियूंसीं, उन्हनि में अहम मसइलो आहे, उन में थोरो बहस आहे, इंशा अल्लाह ताला उनजो तफ़सील सां पढ़ंदोसीं। सुभाणे तफ़सील पढ़ंदासीं। आयतूं सिर्फ़ 2 आहिनि, उन्हनि में आहे त मुस्लमाननि जो काफ़रनि सां ताल्लुकात कीअं हुजनि। इंशा अल्लाह ताला इहो तफ़सील तलब मामिलो आहे, सुभाणे इंशा अल्लाह ताला उनखे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा हदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत, बारिक लना फ़ीमा आतैत व क़िना शर्र। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आलिहि व सहबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।